साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में हिकिड़ो शख़्स रहंदो हो जंहिंजो गुज़र सफ़र सिर्फ़ु मच्छियुनि ते ई हो। उहो शख़्स मच्छियूं फासाए विकिणंदो हो ऐं पंहिंजो गुज़र सफ़र पियो कंदो हो। साईं हिकु ॾींहुं सुबुह जो सवेल मच्छियूं फासाइण लाइ निकितो, पर का मच्छी हुनजी ॼार में न फाथी। अची मंझंदि थी हुई, पर दीन मोहम्मद जी ॼार में अञा ताईं का मच्छी न फाथी हुई। हू वीचारो उन आसिरे में हो त ॼार में मन का मच्छी फासे। इन आसिरे में ॼार पाणी में विझो वेठो हो। मच्छी जे इंतज़ार में हमरा वेही वेही अची थको हेकर बेदारी विचां सोचाई त वञी खॾ में पवनि उहे मच्छियूं। उथी खड़ो थियमि, पर जीअं त खेसि पैसनि जी तमामु घणी ज़रूरत हुई, उन करे उन उम्मीद ते दिलि ॿधी वेठो रहियो त मन का मच्छी फासी पए। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त थोरी देरि खां पोइ जॾहिं ॼार में का शइ फासंदे महसूसु पिए कयाई त झटि ॾेई ॼार खे छिके ॿाहिरि थी कढियईं। पर साईं ॼार में कंहिं महिल दरियाई ॿूटनि जूं पाड़ूं ऐं पन अटकियल पिए मिलियसि त केॾी महिल वरी कख ऐं काठियूं अची पिए फाथियूं, पर का बि मच्छी न मच्छी जी ज़ात ते फाथी। साईं मुंहिंजा दीन मोहम्मद खे दिलि में ॾाढो अरमान हो, छो त संदसि जानू जा उघाड़ा पेर, शाहिदा जो खुलियो मथो ऐं सालिहा जूं ॿुठियूं ॿाहूं पिए ज़हन में फिरियसि। दिलि में सोचाई पिए त अलाह वॾो आहे, आख़िरकार मच्छी मोकिलींदो। साईं दीन मोहम्मद वेठे वेठे ओचितो मथे नज़र कई त खेसि हिकिड़ो सुनो बाज़ लामारा ॾींदो नज़र आयो। बाज़ थोरो थोरो देरि परते वियो थिए। थोरी देरि खां पोइ वरी दीन मोहम्मद मथां घुमरो ॾेई हलियो पियो वियो। साईं दीन मोहम्मद बाज़ खे ॾिठो त संदसि उमेद जो पलांद अञा बि सोगो जलियो। हुनजी उमेद वधी वई, छो जो खेसि उहा ख़बर हुई त बाज़ जो खाधो मच्छी थिए थो ऐं बाज़ जी नज़र बि इंसाननि खां वधीक तिखी थींदी आहे। ऐं हुन सोचियो त बाज़ हितां खां परे न पियो थिए ऐं फेरा पियो ॾिए। दीन उन्हनि खे पक थी त हिन पाणी में मच्छियूं ज़रूरु हूंदियूं। से मुंहिंजा दीन मोहम्मद इंतज़ार में वेही वेही ॾाढो कक थियो। बदन में थक, दिलि में अरमान ऐं दिमाग़ में घुर्जनि जो ख़्यालु हुयसि। लाचार उथी वञण जो सोचाई, अञा उथी बीठो ई मस त परियां खां हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स अछा कपिड़ा पातल हुनखे नज़र आयो। उहो बुज़ुर्ग हिन ॾांहुं वधंदो वधंदो आयो ऐं दीन मोहम्मद हैरानी सां हुनखे ॾिसणु लॻो। त मुंहिंजा बुज़ुर्ग जॾहिं दीन मोहम्मद जे वेझो अची पहुतो त खां सुवालु कयईं त बचा छा तूं सुबुह खां हिते वेठो आहीं ऐं का बि मच्छी कान फाथी आहे? दीन मोहम्मद ॾाढे अदब सां विराणियो, हाओ साईं, आउं ॾाढो परेशान आहियां। सुबुह खां वठी अची ही महिल थी आहे, पर अॼु क़िस्मत ख़राबु अथमि जो कंहिं मच्छी झल न ॾिनी आहे। बुज़ुर्ग चयसि, दिलि नंढी न कर, दिलि न ला, बिस्मिल्लाह करे उछल ॼार पाणी में। अलाह जे हुकम सां एतिरियूं मच्छियूं फासनियूं जो झले न झल ॾींदई, पर मूंसां हिकिड़ो वाइदो कर। दीन मोहम्मद साईं ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ुशामद नमूने सां चयाईं, साईं साईं हुकम करियो। बुज़ुर्ग विराणियो, जेकी मच्छियूं तुंहिंजी ॼार में फासनि तिन मां अधु मच्छियूं तूं खणिजांइ ऐं अधु मूंखे ॾेई वञिजांइ। मुंहिंजी झोपड़ी इहा घस पंध ते ॾिसिजे पई। दीन मोहम्मद विराणियो, हाज़ुर साईं, मूंखे मच्छियूं मिलियूं त हाज़ुर, पहिरीं मच्छियूं मूंखे मिलनि त सही, पोइ आउं ईअं ज़रूरु कंदुसि जीअं साईं तव्हां जिन जो हुकुम आहे। अधु मच्छियूं तव्हांखे तव्हांजी झोपड़ी में पुॼाए वेंदुसि। साईं बुज़ुर्ग खेसि इहा दुआ ॾेई इहा ॻाल्हि करे पाण पंहिंजी झोपड़ी तरफ़ रवानो थी वियो। होॾां साईं दीन मोहम्मद बिस्मिल्लाह पढ़ी ॼार पाणी में वरी उछलायो। ॼार किरंदे ई वियो मच्छियुनि सां भरियो। मच्छियुनि सां बसि भरिजी वियो। बसि हाणे त दीन मोहम्मद ख़ुशी में न पियो मापे। ॾाढी ख़बरदारी सां मच्छियुनि खे संभाले छिले में पिए विधाई।
मच्छियुनि खे संभाले छिले में पिए विधाईं। पल लाइ खेसि उहो ख़्यालु बि आयो त बुज़ुर्ग उन मच्छियुनि मां अधु मच्छियुनि जो खेसि ॾियण लाइ चयो हो, पर वरी बुज़ुर्ग खे वेसारण जी कोशिशि कंदे बुज़ुर्ग जी उन ॻाल्हि खे को वज़न न ॾिनई ऐं दिलि में कुझु लालच बि थियसि त छो न उहे समूरियूं मच्छियूं विकिणी घर जूं ज़रूरतूं पूरियूं कयां। अधु मच्छियुनि जी मुल्ह मां फ़क़ति घर जो अटो चांवर ऐं गिहु थींदो, बाक़ी खंडु चांहि मसाला साल हा जूं पुड़ियूं जानूं जो बूट ऐं शायदि जी गंदी किथां थींदी। दीन मोहम्मद साईं दिलि में सोचणु लॻो, छो न सभु मच्छियूं आऊं खणी वञी ॿचड़नि जूं सभु घुरिजूं पूरियूं करियां। बुज़ुर्ग त आहे हिकिड़ो ॼणो, तूं एतिरियूं मच्छियूं केॾांहुं कंदो। इन बुज़ुर्ग खे वरी सुभाणे खणी मच्छियूं फासाए ॾींदसि ऐं वरी बुज़ुर्ग खे कीअं ख़बर पवंदी त मुंहिंजी ॼार में मच्छियूं फाथियूं बि जाना, ऐं जे बा थियूं त केतिरियूं। साईं दीन मोहम्मद उहो बिल्कुलु बि गौर न कयो त साॻी सोने बाज़ मथां सांदा लामारा पे ॾिना। उन ॾांहुं बि हुन का मच्छी कान उछलाई। हक़ीक़त में दीन मोहम्मद नाउमीदी ऐं घुर्ज जे वक़्तु अलाह पाक यादि कंदे आसमान न ते निहारियो ऐं उन बाज़ खे ॾिठो थे, पर जॾहिं संदसि ॼार में मच्छियूं मतारियूं मच्छियूं अची फाथियूं तॾहिं त हुनजी नज़र आसमान न उथी कान थिए ऐं हुन मथे निहारियो ई कोन थिए, बल्कि मच्छियुनि संभालण में ई महू मगन लॻो पियो। साईं दीन मोहम्मद जे हथनि में पैसनि जी ॻोथरी ॾिसी ज़ाल ऐं ॿार ॾाढा ख़ुशि थिया। दीन मोहम्मद ज़ाल खे चयो त सालिया झटि कर, मानी चुक ॾे त खाई बाज़ारि हलूं। सालिया पुछियसि, एतिरी देरि किथे हुए, किथे एतिरी देरि लाइ थई। दीन मोहम्मद वराणियो त अड़ी भागन भरी, तॾहिं इहा पैसनि जी ॻोथरी आसमान मां त कान झटे अथमि, इहा महिनत जी कमाई आहे। सुबुह खां ई महल अची थी आहे, तॾहिं मस वञी मच्छियूं ॼार ॾांहुं मिड़ियूं आहिनि। वरी बि जे उहो बुज़ुर्ग न अचे हा त अञा जेकर दरिया जे कप ते वेठो हुजां। हाणे देरि न कर, लटा मटाए वठि ऐं ॿारनि खे बि तयारु कर। जानू बूट लाइ पियो रोए, माई शायदा गंदी लाइ पई गोड़ करे, ऐं वरी तुंहिंजूं ॿुटियूं ॿाहूं बि त नथियूं ठहनि। दीन मोहम्मद ॾाढे प्यार में चयो। सालिया नटाईंदे वराणियोसि, हा पर घर में अटो चांवर ऐं गिहु बि त अची खुटा आहिनि। हा हा सभु थी वेंदा, पैसा जजा अथमि, फिकर न कर। दीन मोहम्मद कुझु रोब सां ॻाल्हायो। मानी खाई दीन मोहम्मद टांगे लाइ रवानो थियो। संदसि ज़ाल ऐं ॿार अञा तयारी में रुधल हुआ। दीन मोहम्मद टांगो वठी आयो। दीन मोहम्मद दर ते ख़ुशी मां पैसनि जी ॻोथरी खे उछलियो पे ॾिनियूं ऐं ख़्याली पुलाउ पे पचाया। हू उन इंतज़ार में हो त इजो था घर वारा संभरी ॿाहिरि निकिरनि। एतिरे में साईं परियां साॻियो सोनू बाज़ लामारा ॾींदो नज़र आयुसि। दीन मोहम्मद उन खे बिना कंहिं फिक्र जे जांचींदो रहियो। पल खन में बाज़ दीन मोहम्मद जे घर ताईं पहुची वियो। दीन मोहम्मद अञा पंहिंजी नज़र हेठि कई कान त बाज़ झटि ॾेई उहा पैसनि जी ॻोथरी संदसि हथनि मां खसे हलियो वियो। दीन मोहम्मद जे बाज़ जी इन हरकत ते चढ़ण वांगुरु बाज़ जे पुठियां डोड़ण लॻो। उहो विसारे छॾियईं त बाज़ हवा जे घोड़े ते सवार आहे ऐं पाण ज़मीन ते डोड़ी रहियो आहे। दीन मोहम्मद रेणू कंदो घोड़ा कंदो डोड़ंदो रहियो। बाज़ उन साथ ॻोथरी जा सभु पैसा साॻी दरिया में वञी उछलाया ऐं ख़ाली ॻोथरी आणे बुज़ुर्ग जी झोपड़ी जे थले ते फिटी कयईं। दीन मोहम्मद रोईंदो रड़ंदो अची उन जी झोपड़ी ताईं पहुतो, जाखेसि बुज़ुर्ग ॾेखारी हुई। बुज़ुर्ग रोअण जो आवाज़ु ॿुधी ॿाहिरि निकिरी आयो ऐं दीन मोहम्मद खे ॾिसी हैरान थियो ऐं खांसि रोअण जो सबबु पुछियईं। दीन मोहम्मद शर्म विचां ॻाल्हि न पियो करे सघियो, फ़क़ति फुरिजी वियसि लुटिजी वियसि जी बात वाई हुअसि। बुज़ुर्ग जे ज़ोर भरण ते सरबस जी ॻाल्हि करे ॿुधायईं। बुज़ुर्ग सॼी ॻाल्हि ॿुधी खेसि चयो, अबा हाणे मां तुंहिंजी मदद नथो करे सघां। पाणी मां पैसा कढणु न मुंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, न वरी तुंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। तो जहिड़ी नियत रखी तहिड़ी मुराद पाई, अॻिते लाइ अहिड़ो कमु न कजां। उहो बाज़ मूं पालियो आहे तो उहो विसारे छॾियो त बाज़ ॾाढो ज़हीन पखी थींदो आहे ऐं पंहिंजे मालिक सां पिणु वफ़ादार रहे थो। से मुंहिंजा वीचारो दीन मोहम्मद
पंहिंजो मथो ईअं हथनि में झले वेही रहियो ॼण का ज़ोरदार लठ लॻी हुजेसि। सच त उहा लालच जी लठ हुई, जा नियत जे बदिले खेसि कापार में लॻी हुई ऐं जंहिं खेसि ताहयात सबक़ु सेखारे छॾियो हो। साईं मुंहिंजा उमेदु आहे थी कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा।